कंबर खां अब्दुल कादिर जी हिन रिपोर्ट मूजिब त कंबर पाकिस्तान पीपुल्स पार्टी युद्ध सिपाह शहीद भुट्टो कंबर जे तरफ़ां हारियुनि आबाद करण सां थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ जनाबाग कंबर खां हथनि में प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। रैली शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गुज़रंदे शहीद बेनज़ीर भुट्टो प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी अॻुवाणी कंदड़ कामरेड तुफ़िल सांगा, आदिल चांडियो, अली नवाज़ लाखो, वकार शाबराणी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे रैली कढी वई। मथियनि अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त मुसलसल सिंध हुकूमत तरफ़ां हारी आबाद करण सां ज़ुल्म कयो वञे थो। कॾहिं भाण ॿिज ब्लैक ते विकिरो कयो पियो वञे, कॾहिं पाणीअ जे हथरादो खोट पैदा कई थी वञे, कॾहिं वरी साड़ियुनि जे अघनि में घटिताई करे हारियुनि आबाद करण जो मुआशी तौर ते क़त्लेआम कयो थो वञे। मथियनि अॻुवाणनि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऐं कानून नाफ़िज़ कंदड़ इदारनि खां मुतालिबो कयो त साड़ियुनि जे अघ में घटि 4,000 खां मथे मुक़ररु कयो वञे। जैली बिज ऐं भाण विकिरो कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ कार्रवाई करे हारी आबाद करण सां इंसाफ़ कयो वञे।